मां अवांखे ख़बर ॾींदा हलूं। फ़क़ीर दिलबहार नुकुर जे रिपोर्ट मुताबिक़ सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि जे ॻोठ में सिंध गवर्नमेंट वर्ल्ड बैंक जे तावन सां, जंहिंमें ॻोठ सिकंदराबाद में सिंध गवर्नमेंट वर्ल्ड बैंक जे तावन सां NRSP जी पूरी टीम तरफ़ां कयल हिन रमज़ान शरीफ़ जे बाबरकत ऐं भलारे महीने जे सदक़े जेका ख़िदमत कई, NRSP जी टीम में कमु कंदड़ मैडम अदी शहनाज ख़ासकेली, फ़खर ज़मान मीरजत, आबिद अली समीजो जस लहन जो रस्तनि जे कम जी पेमेंट मारूड़नि जहांगीरनि खे पंहिंजे अकाउंट ज़रिए पहुचाई वई। मारूड़नि जे चेहरनि ते मुर्कू वधीक आवाज़ सिंध न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे मारूड़नि सां रूबरू हाल अहवाल था ओनूं त हुननि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। असांखे रस्ता कोन हुआ 20 ऐं 22 रिपोर्ट खां पोइ असां निकिरण में तकलीफ़ हुई। असां वटि सम्झे त कंहिंखे बीमार थींदो त कुल्हे ते खणी किथे ॿाहिरि रसाईंदा हुआसीं। असांखे वर्ल्ड बैंक वारनि जे तरफ़ां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हुननि जा थोराइता आहियूं ऐं असांखे हुननि मज़ूरी ॾिनी आहे ऐं असां पंहिंजे ॻोठ NRC तरफ़ां असांखे जेके टीमूं मोकिलियूं उहे असां सुठो कमु कयो त असांखे फुल दिहाड़ी मिली आहे, बिना कंहिं कटौती असांखे फुल पेमेंट मिली आहे। इहे बि उन्हनि जा थोरा आहिनि जेको असां ग़रीबनि जी ॿुधी ऐं इहे असांखे ॾिनियूं आहिनि। जेके बि स्कीमूं आयूं आहिनि ऐं सुठो कमु कयो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां ऐं एनजीओ जे थ्रू हीउ जेको असांजो कमु असांखे ॾिनो वियो आहे रस्तनि जो, कची रस्तनि जो, तमामु बहितरीनु सपोर्ट असां सां गवर्नमेंट जी कई आहे, जंहिंजे थ्रू असांजा गस ठही पिया आहिनि। ऐं इंशाअल्लाह असीं अॻिते बि उमेदु करियूं था गवर्नमेंट सिंध खां ऐं वर्ल्ड बैंक वारे जी रिक्वेस्ट करियूं था त मज़ीद असांखे अॻिते तरक़ियाती कम ॾींदा।